लतीफ अदबी कॉन्फ्रेंस आ हैदराबाद में तो माइक का थी डालो सिंध म्यूजियम हैदराबाद में थी मोड़ी था चूँ 50 सेशन में तो अचे न ॿुधा मां हिते ॾिसण ॾिठा आहे पंहिंजे हॉस्टल ते तो गाइस हुबो ऐं मुंहिंजो दोस्त जेका तो कदीर हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि जेके पहुची विया आहिनि ऐं हाणे असीं वञूं था लतीफ अदबी कॉन्फ्रेंस ते सिंध म्यूजियम हैदराबाद ऐं तव्हांखे बि असां वटि ईंदासीं पंहिंजो पाण सां गॾु सो बी विद अस एंड एंजॉय आवर व्लॉग So guys, finally we have reached हाणे असीं हलूं था अंदर ऐं तव्हांखे ॾेखारियूं था अंदरि कॉन्फ्रेंस हूअं त हर साल लतीफ़ साईं जो मेलो भिट शाह में मल्हायो वेंदो आहे पर हिन साल सिंध में थींदड़ ॿोॾ सबबु तबाही जे करे लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस वॾी सादगीअ सां हैदराबाद में मुनक़िद थी ऐं जंहिंजो उनवान बि हुयो लतीफ़ दर्द खां उमीद ताईं जो शाइर यहूदियुनि खे कॉन्सेंट्रेशन कैंप्स में रखियो यहूदी इंतहाई तकलीफ़ में हा मायूसी जो शिकार थी विया हुआ ऐं उहा मदी मायूसी करे ख़ुदकुशी करे रहिया हुआ उन्हनि में हिकिड़ो किरदारु हो जेको हिकिड़ो हजम हो हजम छो त जर्मन फौजियुनि जा शेफ ठाहींदो बिल्कुलु कंदो ॿार ठाहींदो त हुनखे एक्सेस हूंदी हुई जेकब ॾिठो त मुंहिंजी क़ौम मायूसी जो शिकार आहे ऐं एतिरी घणी मायूसी वई आहे जो हाणे ख़ुदकुशी थी करे त क़ौम खे मायूसी मां कढण जी ज़रूरत आहे क़ौम खे मायूसी मां कढण लाइ हुन हिकिड़ो तरीक़ो कढियो ऐं उहो ओॾी महिल जे लाइ हुनजे लाइ मुनासिबु उदाहरण कूड़ण शुरू कया हुन पंहिंजे माण्हुनि खे ॿुधायो कॉन्सेंट्रेशन कैंप्स में जेके ख़ुदकुशी कनि पिया त मूं ॿुधो आहे त फ़ौज जेका आहे ताबे जी आहे अचे बीठी आहे असांखे बिल्कुलु भरिसां बीठी आहे असांखे हाणे बि आज़ादु कराए पिछो बि आज़ादु कराए बसि 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे हाणे असां आज़ादु थी वेंदासीं नतीजो हिननि उम्मीद याफ़्ता उम्मीद जो कूड़ जो इहो निकितो जो ख़ुदकुशियूं थियण बंदि थी वयूं माण्हू ख़ुदकुशी करणु छॾे ॾिना ऐं हिन क़ौम खे जेके सॼो ॾींहुं सुर केॾांहुं ॿुधायो थो वञे उनखे सुर सफ़ी ॿुधाइण जी ज़रूरत आहे सुर मावी ॿुधाइण जी ज़रूरत आहे मोहम्मद फज़ूली बगदादी जो हिकु शेर आहे त शुद्ध कुहन ऐवान गर्दू रागना शुद्ध कुहन ऐवान गर्दू रागना चूं दरीज़ बरसरे मां गर्दे गम यानी आसमान जे ऐवान जी इमारत पुराणी थी चुकी आहे असांजे सिरनि ते गम जी दज़ कीअं न किरनि वक़्त जी वॾी ख़ूबी इहा आहे त उहो सुठो हुजे या ॾुखियो पर गुज़री वेंदो आहे पर दुख में शायदि वक़्त जी रफ़्तार घटि थी वेंदी आहे शायदि दर्द वक़्त जे पेरनि में संदरो थींदो आहे अॼु सिंध जो ग़रीब पोरियत ऐं कमी कासबी आणी में चाढ़ी वारो तबिको बेशक तमामु वॾी तकलीफ़ ऐं इम्तिहान जी घड़ीअ मां गुज़री वियो आहे पर जेको कुझु अॼु आहे सो सुभाणे न हूंदो ऐं वक़्तु गुज़री वेंदो असांखे ॾुख ऐं तकलीफ़ जी हर घड़ीअ में पंहिंजा हौसला बुलंद रखणा आहिनि ऐं पंहिंजे ॿाहुनि जे बल ते माण्हू आहे अहिड़ो दस असांखे लतीफ़ साईं पाण सौको करे सभु का तूं कुई खणज विख ताण च मझां तिख त पंध पासे भर कंदे सारा गाना अमोना मान कंदे सारा गाना अमोना मान अल्लाह पहाड़नि खे चए थी त तव्हां बि ऊचा न थियो
ऐं टी कंडीशन कहिड़ी अथसि टिनि कंडीशन में अॻिते वधे थी टिमो मन नेणा त पेर निहारियां पीअ जो त हू नेणनि खे बि चए थी त तव्हां न रो जेकॾहिं पाणी हिननि में भरिजी वेंदो आहे पाणी भरिजी थो अचे घड़ीअ घड़ीअ त विजन कमज़ोर थी थो वञे उहो पेर नज़र नथो अचे वधो की में वणा ऊचा डूंगर मथियो टिमो मन नेणा त पेर निहारियां पीअ जो इहो दर्द मां मंदिर तरफ़ ईंदड़ गस जंहिंजो सूंह लतीफ़ आहे So guys, this was all about our today's vlog. Hope you enjoyed it. Honestly, चाय वगैरह पींदासीं उन खां बाद में वेंदासीं वापस जाम शुरू. So subscribe our YouTube channel for more interesting content. Thank you.